कराची कराची शहदादकोट में वफ़ाक़ पारां बेटन बाबत जारी ऑर्डिनेंस खिलाफ़ सियासी समाजी जमातन पारां अलग अलग एहतजाजी मुज़ाहरा करे धरना आया विया। STP ऐं PP शहीद भुट्टो कारकुननि सिंध जे सामूंडी बेटन ते वफ़ाक़ी कब्ज़े खिलाफ़ अलग अलग एहतजाजी मुज़ाहरा करे धरना आया। STP कारकुननि सब्ज़ी मंडी खां ज़िले सदर कामरेड हयात तुनियो, शबीर मक्सी, इमदाद सुमरो, रशीद मक्सी, दाद मोहम्मद खंड, मोहसिन मीरजत, आज़ाद सिलरो, ज़ाहिद मक्सी, रहीम खोसो, अब्दुल्ला खुश्क, ज़ोएब तुनियो, तनवीर सिलरो, नादर आदमानी, शाहिद स्वाग ऐं SUP अगवान अलादाद खुश्क ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे प्रेस क्लब अॻियां पहुची धरणो आयो। होॾां PP शहीद भुट्टो कारकुननि तालका ऑफिस खां मुनीर बिरोई, मुश्ताक बिरोई, शबीर खोखर, दाऊद सोलंकी, जब्बार जोयो, अमजद कुरैशी, बिलावल ज़र ऐं ॿियनि जी अगवानी में एहतजाजी रैली कढी कोटू मोडू चौक ते पहुची धरणो आयो। उन मौक़े ते अलॻि अलॻि एहतजाजी धरणनि खे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ ऐं एस्टेब्लिशमेंट पारां सिंध जे ख़िलाफ़ साज़िशूं का नई ॻाल्हि न आहे। हिननि जो चवणो त सिंध जे तेल, गैस, कोयले, पाणी ऐं नाणे ते वफ़ाक़ कब्ज़ो करण खां पोइ हींअर सिंध जे सामूंडी बेटनि ते कब्ज़ो करणु पई घुरे। हिननि चयो त जॾहिं खां तहरीक इंसाफ़ जी हुकूमत आई आहे तॾहिं खां सिंध ख़िलाफ़ साज़िशुनि में तेज़ी अची वई आहे। हिननि जो वधीक चवणो त सिंध जे बेटनि ते कब्ज़े करण लाइ PTI सरकार सदारती ऑर्डिनेंस जारी करे सिंध जे किरोड़े सिंधियुनि जे जज़्बनि सां खेॾियो आहे। हिननि चयो त सिंध हुकूमत जे अहिड़े ऑर्डिनेंस ते ख़ामोशी सवाल या निशान बणियल आहे। हिननि मुतालबो कंदे चयो त जारी सदारती ऑर्डिनेंस वापसि वठी किरोड़े सिंधियुनि जी दिल आज़ारी ख़तमु कई वञे। कराची